सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार इदारे पारां मुनक़िद करायल 5 ॾींहनि वारो किताबी मेलो शुरू थी वियो आहे। किताबी मेले में सिंध जे मशहूर अशाइती इदारनि पब्लिशरनि पारां स्टॉल लॻाया विया आहिनि। किताबी मेले में शहरियुनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। अहिड़े दौर में जॾहिं इल्म जी अणाठा उते जेको आहे असांजो ही लैंग्वेज अथॉरिटी इदारो जेको ही क़दम खयो आहे, इहो इंतिहाई साराह जोॻो आहे। तमामु हिकिड़ी सुठी हिकिड़ी काविश आहे ऐं इन में असांखे किताबनि सां लॻा ऐं उन्हनि खे पढ़ण जो हिकिड़ो मौक़ो मिले थो। नायाब किताब हिते असांखे मिलनि पिया ऐं जेके तमामु अणिलभ आहिनि। हिन किताबी मेले में तमामु जेको आहे सो सुठा किताब ऐं सुठो अमलो मौजूदु आहे जेको मुकमल तौर ते ताउन करे रहियो आहे। हिन चयो त किताब इंसान जे शऊर जी अखि खोले थो। किताब ई इंसान जी अकेलाई जा साथी आहिनि। नौजवान खे किताबनि तरफ़ वधणु घुर्जे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।